इस्लामाबाद जी एहतसाब अदालत नवाज शरीफ के पुटन हसन ऐं हुसैन नवाज के 3 नैब रेफरेंसिस मां बरी करे छॾियो। अदालत फ्लैगशिप एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में ॿिन्ही ॼणनि जी बरियत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको ॿुधाए छॾियो। पाकिस्तान ते हमलो कंदड़नि खे हुननि जी ॿोलीअ में जवाब ॾींदासीं। मुल्क जी ख़ुद मुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। गैर क़ानूनी तौर तरसियल समूरनि परॾेहिनि खे वापसि वञणो पवंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त कंहिं बि अमल जो तकिड़ो रद्दअमल ॾींदासीं। सॼी दुनिया में सोशल मीडिया जो क़ानून लागू थियल आहे। पाकिस्तान में बि सोशल मीडिया बाबति क़ानून अचणु घुरिजे। सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु थी रहियो आहे। दिफ़ाई वज़ीर जी हैसियत सां 2-3 अहिड़ियूं फाइल्स साइन कयूं जिन में अफ़गान शहरनि खे फ़ौज मां कढियो वियो, जिन में हिकु कैप्टन हो ऐं हिकु लेफ्टिनेंट हो। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो बयानु। संदसि चवण आहे त दहशतगर्द हिन वक़्तु अफ़गान सरज़मीन में दरसियल आहिनि। TTP खे आणणु, मुआशी तबाही ऐं नवाज़ शरीफ खे फारिग करण जो पुछाणो करणु घुरिजे। जनरल रिटायर्ड बाजवा, फैज़ हमीद ऐं PTI बानी पार्लियामेंट खे जवाबु ॾियनि। इस्लामाबाद की मकामी अदालत PTI बानी के लॉन्ग मार्च भंजरा के 2 केसनि मां बरी करे छॾियो। अदालत ॿिन्ही केसनि में PTI बानी की बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जुडिशल मैजिस्ट्रेट शाइस्ता PTI बानी जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। पाकिस्तान जी अफ़गानिस्तान में पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP जे वेढ़ाकनि ख़िलाफ़ फ़िज़ाई कार्रवाई खां पोइ सरहद ते चिकताण वारी सूरतहाल। ॿिन्ही मुल्कनि विच में तुरखम ऐं चमन खां सवाइ ॿियनि सरहदी इलाइक़नि में चिकताण तेज़ थी वई। उत्तर वज़ीरिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे सरहदी सूबे ख़ौस्त विच में ग़ुलाम खान सरहद हर क़िस्म जे वापारी तोड़े कारोबारी सरगर्मियुनि जे अचु वञ जे लाइ बंदि।